नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। राय इस्लाम में तमाम दोस्तन के खुशामदीद। प्यारा दोस्तों, अॼु रियाकार जे मुतालिक़ गुफ्तगू कंदासीं ऐं रियाकार जेको हूंदो आहे उन जूं निशानियूं ऐं अलामतूं कहिड़ियूं आहिनि ऐं कीअं असांखे ख़बर पवे त हीउ माण्हू रियाकार आहे। त इन सिलसिले में हज़रत सैयदना अली मुर्तज़ा रज़ियल्लाहु ताला अन्हु जिन जो बहितरीनु फ़रमान मुबारक आहे। पाण रियाकार जूं अलामतूं निशानियूं ॿुधाईंदे फ़रमाइनि था त रियाकार जूं 3 अलामतूं आहिनि, 3 निशानियूं आहिनि। अकेलाई में हुजे त अमल में सुस्ती करे ऐं जॾहिं माण्हुनि जे साम्हूं हुजे त चुस्ती ॾेखारे, यानी तन्हाई में नेक अमलनि खां सुस्त रहे ऐं को बि सुठो कमु न करे या नेकी जो कमु न करे, ऐं जॾहिं माण्हुनि जे साम्हूं अचे त बहितरीनु कमु करे, नेकी जा कमु करे माण्हुनि खे ॾेखारे त आउं नेक आहियां। हज़रत अली मुर्तज़ा रज़ियल्लाहु ताला अन्हु फ़रमाइनि था त हीअ अलामत जेका आहे सो रियाकार जी पहिरीं अलामत आहे। ऐं नंबर 2, तारीफ़ कई वञे त अमल में इज़ाफ़ो करे, यानी केरु माण्हू उन जी तारीफ़ करे त हीउ नेक आहे, आबिद आहे, ज़ाहिद आहे, परहेज़गार आहे, मुत्तक़ी आहे, त उहा तारीफ़ ॿुधी करे अञा बि अमलनि में इज़ाफ़ो करे, वधीक अमल करे। ऐं जॾहिं उन जी मुज़म्मत कई वञे 3 नंबर ते, जॾहिं उन जी मुज़म्मत कई वञे त अमल में घटिताई करे, अमल में कमी करे, यानी केरु माण्हू उनखे घटि वधि ॻाल्हाइनि या उन जी बुराई बयानु कनि त उहा ॿुधी करे पोइ हू अमलनि में घटिताई करे, यानी का बि दिलचस्पी न रखे। हीअ जेके आहिनि सो रियाकार जूं 3 अलामतूं आहिनि, 3 निशानियूं आहिनि। जेको बि माण्हू रियाकार हूंदो उन जे अंदरि हीअ 3 अलामतूं मौजूदु हूंदियूं। त प्यारा दोस्तों, रिया चइबो आहे ॾेखाव खे, ऐं रियाकार उहो माण्हू हूंदो आहे जेको ॾेखारण जे लाइ सुठा कमु करे त वाह मूंखे माण्हू ॾिसनि त हीउ सुठा कमु करे पियो, इनखे रियाकार चइबो आहे। ऐं रियाकार जे अंदरि जॾहिं हीअ 3 अलामतूं हूंदियूं त उहो माण्हू रियाकार आहे। रियाकार जूं 3 निशानियूं हीअ आहिनि। अल्लाह पाक असां तव्हांखे रिया वारे ॾेखाव वारे अमलनि खां बचाए। अल्लाह पाक असां तव्हांखे पंहिंजी रज़ा जे ख़ातिर नेक अमल करण जी तौफ़ीक़ ऐं साथ नसीब फ़रमाए। त प्यारा दोस्तों, हमेशह रिया वारे अमलनि खां बचियो वञे त बहितर आहे, छो रिया वारो को बि अमल अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी बारगाह में मक़बूल न आहे। जेको बि अमल असां कयूं थोरो हुजे पर उहो अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी रज़ा जे ख़ातिर हुजे ऐं कंहिं ॾेखाव वग़ैरह जे लाइ न हुजे त उनजो ज़रूरु सवाबु मिलंदो। अल्लाह पाक असां तव्हां सभिनी खे तौफ़ीक़ अता फ़रमाए। त प्यारा दोस्तों, हीअ हुई अॼु जी मालूमात जेका मूं अवां दोस्तनि जी ख़िदमत में अर्ज़ु कई। वरी नई मालूमात में अवां दोस्तनि जी ख़िदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।